मुंहिंजो ख़्यालु आहे त इन हवाले सां बहितर जवाबु पुलिस ॾेई सघे थी त पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे ऐं कातिल गिरफ़्तार छो न आहिनि थिया। मुंहिंजी जमात सभ खां पहिरियां त इन अंदोहनाक वाक़े जी भरपूर मज़म्मत करे थी। जंहिं अंदाज़ में क़ुर जे हाफ़िज़ ऐं कारी खे ऐं पेश इमाम खे क़त्ल कयो वियो आहे, जंहिं अंदाज़ में उन जे जिस्म खे चीरियो ऐं चिचरियो वियो आहे, मां सम्झां थो त इंसानियत लॼाईंदड़ वाक़ियो आहे। शर्म खां कंध झुकिजी रहिया आहिनि ऐं इंसान जो खून सफ़ेद थी चुको आहे। उन सां गॾोगॾु पुलिस सां मुंहिंजी बराह रास्त SSP साहब सां इन मुतालिक़ ॻाल्हि ॿोल थी आहे। मुंहिंजी जमात इंतिज़ामी सां राब्ते में आहे। असांजो अव्वल आख़िर मुतालबो इहो आहे त बेदर्दी सां क़त्ल थियल मरहूम जे क़ातिलनि खे फौरी तौर ते बेनक़ाब कयो वञे, क़ानून जे कटहरे में आंदो वञे ऐं सख़्त खां सख़्त इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ताकि आइंदा कोई अहिड़े क़िस्म जी घिनाउनी हरकत न करे सघे। लेकिन बदकिस्मती सां सिंध जेका हमेशह सूरनि में रही आहे, सिंध जेका हमेशह वाॻुनि जे वातनि में रही आहे, पोयनि 2-3 महीननि खां हिकु सोचियल सम्झियल साज़िश जे तहत सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर खूनरेज़ी जे तरफ़ धकियो पियो वञे। सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर लिसानी क़बाइली झगड़नि जे तरफ़ धकेलियो पियो वञे। सिंध हमेशह कूंदरनि जा लाश खया आहिनि, सिंध हमेशह पंहिंजे नौजवाननि जा लाश खया आहिनि। बदिले में छा मिलियो आहे? लेकिन हिकु मुनज़्ज़म साज़िश जे तहत हमेशह इहा कोशिश रही आहे त सिंध क़त्लो गारतगिरी जो मर्कज़ रहे, सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब रहे। हीअ सिंध सूफ़िन जी ज़मीन आहे, हीअ सिंध औलिया जी ज़मीन आहे, हीअ सिंध अमन अमान जी प्यार ऐं पापोह जी ज़मीन आहे। ऐं अॼु रोज़ानो जो बुनियादनि ते सिंध में 15 खां 20 क़त्ल थी रहिया आहिनि। रोज़ 15-20 क़त्ल हिकु ॾींहं में, इहो तमामु वॾो रेशो आहे। जॾहिं असेंबलियुनि में वेठल MPAs पाण क़ातिल बणिजी वञनि, असेंबलियुनि में वेठल MPAs जा वालिदैन क़ातिल बणिजी वञनि, क़ुर मजीद उन्हनि जे हथां महफ़ूज़ न रहनि, नियाणियूं उन्हनि जे हथां महफ़ूज़ न रहनि, नौजवान उन्हनि जे हथां महफ़ूज़ न रहनि, त अहिड़ी असेंबलीअ में वेठल उन्हनि उम्मीदवारनि, उन्हनि MPAs ऐं उन्हनि जी जमात जेका हुक्मरान जमात आहे, उन मां असां कहिड़ी ख़ैर जी उमेद रखी सघूं?